मुशरिक जो मिसाल उन किन्नी औरत वांगुरु अथव जंहिं रज़ा ख़ुशी सां मुड़ुस त कयो पर हिकिड़ी राति मुड़ुस वटि वरी ॿी राति ॿियो दोस्त मिलियुसि त उन सां हली वई, वरी टी राति टियों दोस्त मिलियुसि त उन सां हली वई, वरी चौथी राति चौथों मिलियुसि त उन सां हली वई। साईं जन फरमाईंदा अञा या किन्नी औरत चङी चइबी छो त या मुड़ुस जे हक़ में मर्दनि खे शरीक थी करे मुशरिक ने किन्नी औरत को 1000 दफ़ा वधीक पुछड़ो आ छो त ई रब जे हक़ में रब जे बाननि खे थो शरीक करे। अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रसूल व खातमिल अंबिया अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अलम तर कैफ ज़रबल्लाहु मसलन कलिमतन तय्यिबा कशजरतिन तय्यिबतिन अस्लुहा साबितुन व फरउहा फिस्समा। सदकल्लाहु व सदक रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तेरे सिपारे सूरत इब्राहिम की एक आयत हमारे सामने तिलावत की हुई। इन आयत में अल्लाह ताला एक मसलो समझाने जला एक अजीब ऐं गरीब मिसाल बयान फरमायो। कुरान मजीद में केतरिन जाइन ते अल्लाह से मिसाल दी छो त मिसाल सां जेका गाल बयान थींदी आहे उहा जल्दी समझ में जीअं हिन ई सूरत में अल्लाह ताला तौहीद जो मसलो समझाइण जे लाइ हिकिड़ो मिसाल बयान फरमायो। फरमाई मसलुल लज़ीन कफरू बिरब्बिहिम आमालुहुम करमाद। रब फरमायो मुशरिक जे पूरी जिंदगी जी इबादत
उन जूं नेकियूं उन जा अमाल साले छा रही वारीअ जे दड़े वांगुरु अथव। इश्तद्दत बिहि रीहु फी यौमिन आसिफ, जीअं छार जो दड़ो या वारीअ जो दड़ो पियो हुजे, ओचितो जो तेज हवा आई, हवा जो सख्त झोलो आयो तो वारी जरा जरा थी वई। रब फरमायो मुशरिक जे पूरी जिंदगी जी इबादत, उन जूं नेकियूं उन जा अमाल सालिह ने छा रही वारीअ जे दड़े वांगुरु अथव। जीअं वारीअ जो दड़ो हवा जी करे जरा जरा थियो, मुशरिक जे पूरी जिंदगी जी इबादत, उन जूं नेकियूं उन जा अमाल सालिह इसराफील जे फूक सां जरा जरा थी वेंदा। क़यामत जे ॾींहुं साम्हूं हिकिड़ी बि नेकी न हूंदसि। अञा न सम्झाई। वरी 18 सिपारे सूरत नूर में अल्लाह ताला इहो ई मसलो सम्झाइण जे लाइ इन नमूने सां मिसाल ॾेई करे सम्झायो। फरमाई मसलुल लज़ी वल्लज़ीन कफ़रू आमालुहुम कसराबिन बिकिया। रब फरमायो मुशरिक जे पूरी जिंदगी जी इबादत, उन जूं नेकियूं उन जा अमाल सालिह हिक रुञ वांगुरु अथव। टाक मंझंदि जी हुजे, हिकिड़ो उञारो ऐं प्यासो माण्हू खां बयाबान जंगल ॾे पियो वञे त परे खां पाणी जा तलाव ॾिसण में आयसि। यहसबुहु ज़मआनु माआ, उञारे ऐं प्यासे माण्हू ईअं सम्झो त शायदि पाणी आहे, पर हत्ता इज़ा जाअहु लम यजिदहु शैआ, वेझो जो आयो त पाणीअ जो ढुक बि कोन हो, उञ में तड़पी तड़पी मरी वियो। रब फरमायो मुशरिक जी पूरी जिंदगी जी इबादत, उन जूं नेकियूं उन जा अमाल सालिह इन रुञ वांगुरु अथव, जंहिंखे प्यासो माण्हू पाणी पियो सम्झे पर हक़ीक़त में पाणी हुयो कोन। ही वीचारो बि ख़ुशि पियो थो थिए, मां नमाज़ूं बि पढ़ां थो, तिलावत बि कयां थो, ज़िक्र भी कयां थो, दुरूद भी पढ़ां थो, तहज्जुद भी पढ़ां थो, पर कुरान तो फमा ववजदल्लाह इंदहु फवफ़ाहु हिसाब। क़यामत जे ॾींहुं जॾहिं इन जी अल्लाह जी आॾो पेशी थींदी, इन जो हिसाब किताब वरितो वेंदो त शिरक जे करे सारा अमल चट थी वेंदसि, साम्हूं हिकिड़ी बि नेकी ॾिसण में न ईंदसि। अञा न सम्झे। वरी 17 सिपारे सूरत हज में अल्लाह ताला इहो ई मसलो सम्झाइण जे लाइ वरी हिन नमूने सां रब सम्झायो। फरमाई वमन युश्रिक बिल्लाहि फकअन्नमा खर्र मिनस समा। रब फरमायो जामा रब जी ज़ात सां ॿिए भाईवार बनायो, सिर्फ ज़ुबान सां ईअं चई त रब बि रब आहे, पर ही पीर फ़कीर बि घटि कोन्हनि, ही बि कमाए सुता आहिनि। अल्लाह हिननि खे बि पंहिंजो कुझु वंड ॾिनो आहे, असांजी ॿुधे कोन थो, पीरनि फ़कीरनि जी मोटाए कोन थो,
कुरान तो फमजा ई चयो फकअन्नमा खर्र मिनस समा, ॼण त आसमान खां हेठि किरी पियो। हेठि जो किरियो त ॿूटियूं ॿूटियूं थियो, ज़रा ज़रा थियो। फतख्तफुहु तैर, पो कांव बाज़ गिजूं कुता बिला उन जे ॿूटियुनि ऐं हॾनि खे चूसे खाई विया। बाक़ी जेके ज़रा बचस औ तवी बिरी, हवा जो आई त बाक़ी ज़रा बि उॾामीअस। रब फरमायो जमा रब जी ज़ात सां ॿिए खे भाईवार बनायो, ॼण आसमान खां हेठि किरी ईअं तबाही बर्बाद थी वियो। अञा न सम्झे नबी साईं 23 साल जो वयस कयो, माण्हू न सम्झो तव्हां अधु कलाक में सम्झो तो ही त सम्झ एॾी ॾुखी। जेकर रब सम्झ जी तौफ़ीक़ ॾे त 5 मिंट में माण्हू सम्झे। जेकर रब सम्झ न ॾे त सॼो क़ुरान मां पढ़ा सम्झ में न ईंदी। तो दुआ कयो अल्लाह असांखे सम्झे। मुशरिक जो मिसाल उन्हीं जाहिल माण्हू वांगुरु अथव, अणपढ़ियल हारी ऐं मज़दूर वांगुरु अथव। जंहिंखे वॾेरे रईस सरदार बैंक जो चेक ॾिनो, पर उन ते रुगो ॿुड़ियूं लिखी ॾिनईसि। अंग हुयो ई कोन, रुगे ॿुड़ियूं हुजनि। जॾहिं उहो चेक मैनेजर साहब वटि खणी ईंदो, लख त कोन मिलंदसि, हज़ार त कोन मिलंदसि, 100 त कोन मिलंदसि, पर 1 रुपयो बि कोन मिलंदुसि। मैनेजर साहब थाने ते फोन कंदो, पुलिस पहुची वञे। हिकिड़ो फिराडी माण्हू, ठग माण्हू बैंक में आयो आ। पुलिस पहुची वेंदी, हथनि में हथ करियूं, पेरनि में डंडा ॿेड़ियूं हली वञी थाने में उछलाईंदसि। त याद रखो मुसलमानों, मुशरिक भली नमाज़ुनि जा अंबार, रोज़नि जा अंबार, ज़कातुनि जा अंबार, हज ऐं उमरनि जा अंबार, ख़ैर ख़ैरातुनि जा अंबार ख़ुदा वटि आणे, पर उन जी आमाल नामे में तौहीद जो अंग न हूंदो, ईमान ऐं अक़ीदे जे सही हुजण जो अंग न हूंदो। ये सब अमल सिफ़र अथसि। ये सब निमाज़ूं ज़ीरो थी वेंदियूं, ये सब हज उमरा ज़ीरो अथव, ये सब ख़ैर ख़ैरातूं ज़ीरो अथव। जेसि ताईं तौहीद ऐं ईमान जो अंग न हूंदो, काई इबादत क़बूल न आहे। फला नुकीमु लहुम यौमल क़ियामत वज़ना, रब फरमाईंदो इन जे अमलन जो कोई वज़न कोने, कोई मेयार, काई कीमत काने। खुज़ूहु फगुल्लू, फरिश्तनि खे रब फरमाईंदो पकड़ियोसि, हथनि में हथ कड़ियूं हणोसि, पेरनि में डंडा ॿेड़ियूं हणोसि। फगुल्लू, गिचीअ में कुतनि वारा गट विझोसि। सुम्मल जहीम सल्लू, जहन्नम में दाखिल कयोसि। ही फिराडी आ, ही धोखेबाज़ आ, ही जाली मुसलमान आ, बे नंबर जो जमा रब खे मञे करे मूं सां धोखो कयो आ। सो बाबा कीदो सही बनाए। असांजा हज़रत साईं बेर वारा रहमतुल्लाह अलैहि वरी हिन नमूने सां मिसाल ॾींदा हा। फरमाईंदा हा, काफ़िर जो मिसाल अथव रन रमाई वांगुरु, जंहिंजो मुड़ुसु मरी वियो, 4 महीना 10 ॾींहं इद्दत जा पूरा कयईं, पोइ भाइरनि चाचनि मामल मिंथू करे निकाह करायुसि, ॿियो मुड़ुसु करे न पई।
पर ॿाहिरनि चयसि हाणे जेको मुड़ुसु वियो सो मोटंदो ई कोन, वरी बि तोखे ॿियो मुड़ुसु कमु ईंदो। पोइ ॿाहिरनि जे चवण ते शादी कयईं। पोइ ॿिए मुड़ुस सां सेठ थी वई, घर खे बि पंहिंजो कयईं। साईं जन फरमाईंदा इहो काफ़िर जो मिसाल अथव, मुशरिक जो मिसाल उन किनी औरत वांगुरु अथव जंहिं रज़ा ख़ुशी सां मुड़ुस त कयो, पर हिकिड़ी राति मुड़ुस वटि, वरी ॿी राति ॿियो दोस्त मिलियुसि त उन सां हली वई, वरी टी राति टियों दोस्त मिलियुसि त उन सां हली वई, वरी चौथी राति चौथों मिलियुसि त उन सां हली वई। साईं जन फरमाईंदा अञा या किनी औरत चङी चइबी, छो त या मुड़ुस जे हक़ में मर्दनि खे शरीक थी करे मुशरिक ने किनी औरत को 1000 दफ़ा वधीक पुछड़ो आ, छो त ही रब जे हक़ में रब जे बाननि खे थो शरीक। मुशरिक भी रब जे दर ते ईंदो चवंदो या अल्लाह तूं मदद कर, इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, या अल्लाह तोखों सवा ॿियो कोई मददगार कोन्हे। वरी मस्जिद खां ॿाहिरि निकिरंदो चवंदो रब में हाल कोन्हे, वरी चवंदो दस्तगीर तोखे पार अथई, उतां फ़ाइदो न थियुसि, वरी चवंदो कलंदर साईं मां तुंहिंजो स्वाली तूं अलाह जो स्वाली, उतां कमु न थियो, चवंदो बाबा कलंदर जो बि हाल कोन्हे, वरी चवंदो भिट जा भिटाई तूं सगाई कर। यकीनी औरत खे हिक जाइ ते मज़ो न ईंदो आ, मुशरिक खे बि रब जे दर ते मज़ो न ईंदो आ, पोइ दर दर जा पियो बेईमान धिका खाईंदो। अॼु मां वटि गुज़ारिश खणी आयो, महिरबानी कयो पंहिंजो अक़ीदो सही बनायो। मुश्किल कुशा केरु? अलाह जो नालो ज़ोर सां वठो सवाब। हाजत रवा केरु? नज़र ऐं न्याज जे लाइ केरु? रुकू ऐं सजदे जे लाइ केरु? पुटनि ऐं न्याणियुनि ॾियण वारो केरु? इज़त ज़िल्लत जो मालिक केरु? मौत हयाती जो मालिक केरु? नफ़े नुक़सान जो मालिक केरु? आलिमुल गैब हर शइ खे ॼाणण वारो केरु? हाज़िर नाज़िर हर जाइ ते मौजूद सभिनी खे ॾिसण वारो केरु? दाता ॾियण वारो केरु? दस्तगीर ऐं गौस मदद करण वारो केरु? गंज बख्श खजाना बख्शण वारो केरु? मुख्तारे कुल कंजी ज़ात मुझे नबी फरमायो मन काना आखिर कलामिही ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह। फरमायो जा मुझे उम्मती जी जुबान ते अव्वल में भी आखिर में भी ये लफ्ज जारी थिया त मुझो माबूद मतलूब मसजूद मुश्किल कुशा हिकड़ो अल्लाह हुआ, मोहम्मद मुस्तफा मुझो रब रहनुमा दखलल जन्नह। मुझे नबी फरमायो मां तो फरमाया त यो मुझो उम्मती बिश्त में इंशाअल्लाह असां बिश्त में पर अकीदो ईमान पक्को करे नबी सां पंहिंजो रिश्तो ऐं नातो गल सिफारिश भी पो थी। असांखे यकीन आहे असां गुनाहगार आहियूं ऐं असां गुनाह का त टेका आहे, असां मुस्लमान जो गुनाह कयूं था त का त टेका आहे, समझूं था त अल्लाह भी अरहमुर राहिमीन आहे, समझूं था त असांखे जेको रहबर रहनुमा मिलियो आहे मोहम्मद मुस्तफा उहो रहमतुल लिल आलमीन आहे। इन टेक ते गुनाह कयूं था थी वेंदा गुनाह, गुनाहनि को बची न सघंदा। अल्लाह से फरमायो वज़ुहा वल्लैल इज़ा सजा
मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चए पियो या अल्लाह राज़ी थी। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बाहि जे आराम में पियो वञे चए पियो या अल्लाह राज़ी थी। हज़रत लूत अलैहिस्सलाम के क़ौम पत्थर पई हणे चए पियो या अल्लाह तू राज़ी थी। इहो सौदो सस्तो आहे। पर असांजे मिठे नाले वारे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमायो मुंहिंजा महबूब मां रब तोखे राज़ी कंदुसि। साहबा फरमाईंदा जन महिल आयत नाज़िल थी त असांजा थक ई लही, असांजा सभु ॾुख दर्द ख़त्म थी। नबी साईं भी फरमायो मां तेस ताईं राज़ी न थींदुसि जेस ताईं हिकिड़ो बि मुंहिंजो उम्मती ईमान वारो मुवहिद जन्नत में हूंदो। नबी साईं फरमायो मां राज़ी कोन थींदुसि। बाबा हिकिड़ो पीउ हुजे उनखे 10 पुट हुजनि, 10 ई जेल में हलिया वञनि, 9 आज़ाद थी अचनि, हिकिड़ो गुनाहगार पुट उहो अञा वॾो ॾोहारियो उहो जेल में हुजे, पीउ खे सुकून ईंदो? कोशिश कंदो, अपीलूं कंदो, पैसा ख़र्च कंदो, ज़मीनूं विकिणंदो त इहो बि पुटड़ो मुंहिंजे अखियुनि जी आॾो हुजे, इहो बि जहन्नम मां निकिरी अचे। नबी साईं फरमायो अना लकुम मिस्लु वालिदिन लिवलदिही। सब चो सुभान अल्लाह। नबी साईं फरमायो मां मोहम्मद तव्हां जे लाइ ईअं जीअं पीउ पुटनि जे लाइ। पीउ पंहिंजे हिकिड़े पुट खे 9 आज़ाद थी वञे, हिकिड़े पुट खे जेल में बर्दाश्त कंदो? इंशाअल्लाह असांखे बि यकीन आहे गुनाहनि जे करे जहन्नम में वेंदासीं, सज़ा मिलंदी, पर इंशाअल्लाह जेसि ताईं हिकिड़ो बि मुवहिद ईमान वारो जहन्नम में हूंदो नबी साईं जो उम्मती, नबी साईं फरमायो मां राज़ी न थींदुसि जेसि ताईं उहो बि ॿार। नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहल बैत, नारे तकबीर। ईमान अकीदो सही बनायो, नमाज पढ़ो। मूंखे उमेद है तव्हां सभु नमाज़ी हूंदा, पर जिन को कोताही थी वई आहे अॼु वाइदो कयो नमाज पढ़ो। हिकिड़ो वज़ीफ़ो ॾियांव बेनमाज़ पढ़ो, इंशाअल्लाह रब नमाज नसीब कंदो। वो वज़ीफ़ो पढ़ो त तव्हांखे ॿुधाए पढ़ंदो वो वज़ीफ़ो, आसान वज़ीफ़ो। जंहिं वक़्त में बि आज़ान अचे त उन वक़्त में पाण खे चओ जोगी साहब नमाज पढ़, अॻे हिन जे जो सुभाणे तुंहिंजी नमाज थिए। गुल मोहम्मद साहब नमाज पढ़, अॻे हिन जे जो सुभाणे तुंहिंजी नमाज थिए। अदा गुल हसन साहब नमाज पढ़, अॻे हिन जे जो सुभाणे तुंहिंजी नमाज थिए। इमदाद साहब नमाज पढ़, अॻे हिन जे जो सुभाणे तुंहिंजी नमाज थिए। मां पंहिंजे अमरिल बेनरम खे बि गुज़ारिश थो कयां, आज़ान अचे त पाण खे इहे लफ़्ज़ चओ अम्मा नमाज पढ़ो, अॻे हिन जे जो सुभाणे तुंहिंजी जनाज़े जी नमाज थिए। ओ मुंहिंजी अदी तूं बि पाण खे चओ अदी नमाज पढ़ो, अॻे हिन जे जो सुभाणे तुंहिंजी नमाज थिए। इंशाअल्लाह ये लफ्ज़ पाण खे चवंदासीं त ज़रूर रब पंहिंजो घर पंहिंजो दर नसीब फरमाईंदो। सो पाण खे लफ्ज़ चवंदो आसान, नमाज पढ़, अॻे हिन जे जो सुभाणे तुंहिंजी नमाज थी। सो अल्लाह से को दुआ है, अल्लाह से असांखे नमाज भी नसीब फरमाए। अल्लाह ताला इन मस्जिद की नमाज़न सां आबाद करे। असांजो हाजी मामो रमज़ान साहब अल्लाह उनजे मग़फ़िरत जा फ़ैसिला फरमाए ऐं पहिरें नंबर ते हिन ॻोठ में तौहीद जो बुनियाद विधो साईं मीर मोहम्मद साहब, उन्हनि जे लाइ बि ख़ुसूसी दुआ घुरो। अल्लाह ताला उनजे क़ब्र खे मुनव्वर फरमाए।
साईं हाजी मोहम्मद रमज़ान साहब जी ख़ुसूसियत हूंदी जिथे बि वेंदो मस्जिद ठाराईंदो अल्लाह ताला असांजे अदा गुल हसन साहब खे बि हिम्मत ऐं तौफ़ीक़ ॾिनी आहे इंशाअल्लाह इहो इन कम खे जारी रखंदो अल्लाह ताला उन्हनि जे ज़िंदगी में सेहत में उमिरि में बरकत फरमाए।